बिशाह खंडू स्टॉप वेझो ॻोठ सैयद हैदर शाह जी रवासी सैयद फ़तहुल्लाह ऐं सैयद असदुल्ला शाह एहतजाज कंदे इल्ज़ाम हणंदे चयो त असांजे वालिद सैयद फैज़ मोहम्मद शाह असांजे वॾे भाउ सालेह मोहम्मद शाह खे कुझु साल अॻु में दावा करे छॾियो आहे ऐं असांजी पिणु मिल्कियत ज़मीन विकिरो करे छॾी आहे। असांजे भाउ सालेह मोहम्मद शाह ऐं संदसि पुटु मुजाहिद शाह जेको पुलिस में सिपाही भर्ती थियल आहे हिन वक़्तु मखदूम जमील ज़मा जे स्क्वाड में ड्यूटी कंदड़ आहे। मुजाहिद शाह ऐं संदसि पीउ सालेह शाह असांजे अबाणी मिल्कियत घरनि ते ॾाढ जे ज़ोर ते कब्ज़ो करणु चाहिनि था, जंहिं करे ही ॻोठ में घरनि में वेठल असांजे ॿारनि जे मथां ई फायरिंग कनि था ऐं असांखे धमकियूं ॾियनि था। असांखे मुसलसल हिरासा करे रहिया आहिनि। असां हद जे इंतिज़ामिया समेत MNA मटियारी मखदूम जमील ज़मा ऐं MPA मटियारी मखदूम फ़ख्र ज़मा समेत IG सिंध पुलिस DIG हैदराबाद SSP मटियारी समेत सभिनी वसवारनि खे अपील था कयूं त असांजी दाद फरियाद ॿुधी असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे ऐं असां सां इंसाफ़ कयो वञे। मज़ीद ख़बरनि ऐं तफ़सीलात लाइ विज़िट कयो असांजी वेबसाइट www.awamiNewsHD.com ऐं ॾिसंदा रहो अवामी न्यूज़ HD।